अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो आहे संगत साथी थी प्रियागुल। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां KPK जे वॾे वज़ीर सां मिलण खां इनकार। सॼी राति अडियाला जेल ॿाहिरां धरणो हणण बैदि KPK जो वॾो वज़ीर सोहेल आफरीदी इस्लामाबाद हाई कोर्ट पहुतो। चीफ जस्टिस सां मुलाक़ात न थियण ते सोहेल आफरीदी अलीमा खान ऐं वकील चीफ जस्टिस जी सेक्रेटरी जे ऑफिस मां वापसि रवाना। वॾे वज़ीर सोहेल आफरीदी चयो आहे त चीफ जस्टिस जो पैगाम मिलियो त नथो मिली सघां। फ़ैसिलो कयो आहे त क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो इजलास हलण न ॾींदासीं। अंगारे ते हाई कोर्ट ऐं अडियाला जेल अॻियां गॾु थींदासीं। सेनेट में अपोज़िशन जो एहतिजाज। मुख़ालिफ़ धुर जा मेंबर नारेबाज़ी कंदा ऐवान मां वॉकआउट करे विया। बैरिस्टर अली ज़फ़र जो आहे त सोशल मीडिया ते ख़बरूं हली रहियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि जवाब घुरियो पर न मिलियो। इजलास जी कार्रवाई जो हिसो न थींदासीं। जंहिं ते सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त कानून वारो वज़ीर ऐवान में अची जवाब ॾींदो। नून लीग सेनेटर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त PTI बाबति सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं आहिनि। अडियाला जेल जी सुप्रीडेंट सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे। PTI बहानी बिल्कुलु ठीकु आहे, को बि ख़तरो न आहे। वफ़ाक़ी इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त PTI जो सॼो ध्यानु हिकु क़ैदी ते आहे। सोहेल आफरीदी बहानी खां सियासी रहनुमाई हासिल करण जी हिकु गैर कानूनी मुतालबे जे ज़िद ते आहे। KPK हुकूमत अमन तरक्की अवामी रिलीफ खे तरजीह ॾियण जे बदिरां कैदी जे पोयां पयल आहे। तहरीक इंसाफ़ जी हिकु सियासतदान औरत अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तानी मीडिया ते हलंदड़ पाकिस्तान मुख़ालिफ़ अकाउंट्स गंदी मुहिम शुरू कई, जंहिंजो मक़सदु सॼी दुनिया में पाकिस्तान खे बदनाम करणु आहे। 1 दिसंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई जो इम्कान। सरकारी ज़रियनि मूजिबि हुकूमत आचर वारे ॾींहुं ईंदड़ 15 ॾींहनि लाइ नई क़ीमतुनि जो ऐलान कंदे पेट्रोल जी क़ीमत ₹3.70 फ़ी लीटर घटाइण जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में ₹4.28 फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। सिंध हाई कोर्ट कराची में सिंध आबादगार बोर्ड तरफ़ां कम जी पीड़ाई शुरू न करण ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पारां सेक्रेटरी ज़राअत ऐं कैन कमिश्नर ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। जस्टिस अदनान इक़बाल जो सेक्रेटरी ज़राअत ऐं कैन कमिश्नर ते कावड़ जो इज़हार। अदालत ॿुधणी ईंदड़ जुमे ताईं मुलतवी करे छॾी। सिंध में डेंगी मरीज़नि में ख़तरनाक इज़ाफ़ो। सिहत खाते जे डायरेक्टर जनरल सूबे में डेंगी जी सूरतहाल बाबति रवानाई रिपोर्ट जारी करे छॾी। गुज़िरियल 24 कलाकनि में सूबे में डेंगी जा 260 नवां केस रिपोर्ट। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टीवी जे सते सॼे सिंध में सकाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं शुरू। सियासी समाजी अदबी ऐं क़ौम परस्त धुरियूं सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। पढ़ो लिखो नशो छॾियो ऐं सिंध संवारे जो उनवान हेठि प्रोग्राम तरतीब ॾेई छॾिया। कराची, सखर, लाड़काणे, दादू, नवाबशाह, मीरपुर ख़ास समेत नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾिहाड़े जूं तयारियूं जारी। अजरकनि टॉपिन समेत सकाफ़ती शयुनि जे विकिरे ऐं ख़रीदारी में इज़ाफ़ो। औरतूं ऐं ॿार बि क़ौमी काज जी तयारियुनि में अॻभर।